मिठी, इस्लाम कोट ऐं नंगर पार्कर समेत थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसातुनि तबाही मचाए छॾी। गुज़िरियल राति मुख़्तलिफ़ ॻोठनि में बरसाति दौरान खिवण किरण जे धार वाक़िअनि में 2 औरतूं सड़ी ज़ख़्मी थी पयूं। ॻोठ झांगरो में विझ किरण सबबु हिक ॻोठाणे जूं 50 खां वधीक रिढूं ऐं ॿकरियूं मरी वयूं। ॻोठ वाहुड़ो में बि विझ किरण सबबु 10 रिढूं मरी वयूं। केतिराई चौरा डही पट पइजी विया। इंतज़ामिया थर जे मारूड़नि जी का बि सार न लधी। मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। मौसमियात खाते मूजिबि नंगर पार्कर में 330 मिलीमीटर, इस्लाम कोट तालके में 173, डीपलो तालके में 175, कलोई में 80, छाछड़ो में 110 ऐं डाहली में 39 मिलीमीटर बरसाति पई आहे। अॼु बि थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां किथे तेज़ त किथे हल्की बरसाति जो इम्कान ज़ाहिर। थर जे ज़िले इंतज़ामिया पारां थर में सामूंडी तूफ़ान दौरान तेज़ बरसातुनि दौरान डही पट पयल घरनि ऐं मरी वियल चौपायो माल समेत थियल नुक़सान जो सर्वे करण जो फ़ैसिलो। डिप्टी कमिश्नर थर पार्कर पारां मुख़्तलिफ़ खातनि जे आफ़ीसरनि खे सर्वे जी हिदायत। DC थर पार्कर चयो आहे त तूफ़ानी बरसातुनि सबबु थियल नुक़सान जी सर्वे करे तस्वीरुनि समेत तफ़सीली रिपोर्ट तयारु कई वेंदी, जीअं मिसकीन माण्हुनि जी कुदरती आफ़त में थियल नुक़सान जो अज़ालो करे सघिजे। सिंध प्रीमियर लीग ऐं ख़ानगी कंपनीअ में मुआहिदो थी वियो। कराचीअ में थियल मुआहिदे वारी तक़रीब में सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, अॻूणे कप्तान जावेद मियांदाद ऐं ॿियनि जी शिरकत। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त SPL जो पहिरियों मुआहिदो थियण ते ख़ुशी थी रही आहे। केतिरियूं ई कंपनियूं SPL में फ्रेंचाइज़ ख़रीद करणु चाहिनि थियूं। सिंध प्रीमियर लीग PP चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जे मिशन जो अहम हिसो आहे। SPL ज़रिए बासलाहियत नौजवान साम्हूं ईंदा। नओं टैलेंट साम्हूं अचण ते मुल्क खे फ़ाइदो थींदो। सामूंडी तूफ़ान बेपरजोइ ख़त्म थी वियो। ठठे, सिजावल ऐं बदीन जी सामूंडी पटी वारनि इलाइक़नि में मुहाणनि जी वापसीअ जो सिलसिलो जारी। मुहाणा मच्छी जे शिकार ते वापसि समुंड में वञण लाइ होड़नि मां पाणी कढण ऐं मरमत करण में मसरूफ़। केतिराई शिकार लाइ ॿीहर समुंड में हलिया विया। डिप्टी कमिश्नर बदीन जो चवणु आहे त सामूंडी पटी जे ॻोठनि में अॼु 7000 खां वधीक माण्हुनि में राशन विरायो वेंदो। पीपुल्स पार्टी जे अॻूणे MNA शेर मोहम्मद बलोच जी जनाज़ नमाज़ मलीर जे दाऊद बिरोही ॻोठ में अदा कई वई। मड़ मिटीअ माउ हवाले। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर शर्जील मेमण ऐं मुर्तज़ा वहाब, सूबाई वज़ीरनि, MPAs, चूंडियल नुमाइंदनि, PP अॻवाननि ऐं इलाइक़े वासियुनि जी शिरकत। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी पारां PP जे अॻूणे MNA शेर मोहम्मद बलोच जे लाॾाणे ते ॾुख ऐं वारसनि सां ताज़ियत जो इज़हार। आसिफ ज़रदारी ताज़ियती पैगाम में चयो आहे त शेर मोहम्मद बलोच जूं पार्टीअ लाइ ख़िदमतूं विसारे न थियूं सघजनि। शेर मोहम्मद बलोच पार्टीअ जो वफ़ादार ऐं साबित कदम साथी हो। वॾे वज़ीर मुराद अली शाह मरहूम शेर मोहम्मद बलोच जे वारसनि सां ताज़ियत जो इज़हार कंदे चयो आहे त शेर मोहम्मद बलोच पीपुल्स पार्टी जो सचो जियालो हो। संदसि ख़िदमतूं हमेशह यादि रहंदियूं। ऐं सिंध जो नाले वारो अदाकार एजाज़ बुरड़ो लाॾाणो करे वियो। एजाज़ बुरड़ो कुझु अरसे खां बीमार हो, जंहिं अॼु घर में दम धणी हवाले कयो। एजाज़ बुरड़ो केतिरनि ई सिंधी ऐं उर्दू ड्रामनि में अदाकारी जा जौहर ॾेखारिया हुआ।